मदे जी वेझो जवाबदारनि कारोकारी जे इल्ज़ाम हेठि शादीशुदा औरत ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो आहे। गाहेजा थाणे जे हद ॻोठ मिर्ज़ापुर जे शेख पाड़े में जवाबदार भूरल जूणेजो पंहिंजी घरवारी अज़ीज़ा जूणेजो ऐं महिमान थी आयल नौजवान अनवर खखराणी खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। इतला ते हद जी पुलिस पहुची ॿिन्ही मक़तूलनि जा लाश खणाए मदे जी इस्पताल आंदा, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ नौजवान जो मढ़ वारसनि हवाले कयो वियो। जॾहिं त मक़तूल औरत अज़ीज़ा जूणेजो जो लाश शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां गाहेजा थाणे जे SHO ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो राब्तो करण ते ॿुधायो त वाक़े बाद जवाबदार भूरल जूणेजो खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे चयो आहे त हुन पंहिंजे भाउ हुसैन बख़्श जूणेजो सां गॾिजी गैरत में अची मुबैना कारोकारी जे इल्ज़ाम हेठि घरवारी अज़ीज़ा जूणेजो ऐं नौजवान अनवर खखराणी खे क़तलु कयो आहे। ॿिए पासे मक़तूल नौजवान अनवर खखराणी जी घरवारी मसमात मुनवर ख़ातून ॿुधायो आहे त हू मोटरसाइकिल ते पंहिंजे घर नौदेरो भरिसां ॻोठ अलहदाद खखराणी जी वांढ वञी रहिया हुआ त मोटरसाइकिल पंचर थी पई, जंहिंखां पोइ हू भूरल जूणेजो जे घर में महिमान तौरु तरसी पिया। हुन ॿुधायो त राति देर सां जवाबदार भूरल जूणेजो अली रज़ा जूणेजो समेत 3 ॼणनि किलाशनकोफ जा बस्ट हणी संदसि मुड़ुसु अनवर खखराणी खे क़तलु करण बाद मौक़े तां फरार थी विया। हुन वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मुड़ुस जे नाहक क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। HSTV न्यूज़ मदे जी।